मीरपुर मां थियल हुजे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़त्ल केस जी ॿुधणी अॼु घोटकी जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मीरपुर मां थियल जी अदालत में लॻल हुई। हिन केस में शहीद नसरुल्ला गडानी जे भाउ याकूब गडानी ऐं उनजो जेको ॿियो शाहिद आहे केस जो सलाह गडानी उहे अदालत में पहुता हुआ। उन खां अलावा जेको अॼु हिन केस में PPM ने ख़ालिद लुंड जे पुटनि जी ज़मानत वारी जेकी दरख़्वास्त आहे उन जो महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाइणो हुयो। इन खां अलावा जांच ऑफिसर सिराज लाशारी तरफ़ां दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि 780 उहो ख़तमु करण जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाइणो हो। थोड़ी देरि पहिरियां ख़ालिद लुंड PPM ने पंहिंजे पुटनि समेत अदालत जे ॿाहिरां पहुतो हो। वॾी तादाद में उन सां जेके माण्हू हुआ उहे गॾु हुआ। उन जे पहुचण खां पहिरीं उन जा हिमायती जेके आहिनि ख़ालिद लुंड जा सवनि जी तादाद में कोर्ट में पहुता हुआ। इब्तिदाई तौर पुलिस तरफ़ां उन्हनि खे रोकियो वियो हो, पर बाद में पुलिस उन्हनि खे अदालत में अंदरि अचण जी इजाज़त ॾेई छॾी। हिन वक़्तु जॾहिं PPM ने ख़ालिद लुंड अदालत जे ॿाहिरां पहुतो त उनखे टेलीफोन कॉल ते ॿुधायो वियो त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत जे रीडर इहो ॿुधायो आहे त महफ़ूज़ थियल फ़ैसिलो 2 बजे ॿुधायो वेंदो। तंहिंखां पोइ ख़ालिद लुंड अदालत जे ॿाहिरियां ई गाॾी में मौजूदु हो, जंहिंखां पोइ हू पंहिंजे पुटनि समेत वापसि थी वियो आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो जेको भाउ आहे याकूब गडानी ऐं उन जो जेको हिन केस में ॿियो शाहिद आहे सलाह गडानी उहे पंहिंजे माइटनि सां गॾु हिन वक़्तु अदालत में मौजूदु आहिनि। जॾहिं त PPM ने ख़ालिद लुंड इहो ॿुधण खां पोइ त हिन केस जो जेको महफ़ूज़ थियल फ़ैसिलो आहे उहो 2 बजे ॿुधायो वेंदो, उनखां पोइ हू वापसि थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जंहिंखे 21 मई ते नामालूम माण्हुनि तरफ़ां फायरिंग करे क़त्ल कयो वियो। उनजी FIR इब्तिदाई तौर नामालूम माण्हुनि ते दाख़िल थी हुई, जंहिंखां पोइ घोटकी पुलिस तरफ़ां शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़त्ल केस में इहो ॿुधायो वियो त उनजे क़त्ल केस में PPM ने ख़ालिद लुंड जो मुंशी आहे अब्दुल्ला लुंड ऐं उनजो गार्ड आहे बरकत लुंड उहो पंहिंजे भाउ असगर लुंड समेत जेको आहे उहो मुलविस आहे। जंहिंखां पोइ उन केस में उन्हनि 3 माण्हुनि जा नाला खोलिया विया हुया। 164 जो बयानु थियो हो, जंहिंमें शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो भाउ याकूब गडानी ऐं उनजो सौटु आहे सलाह गडानी उन्हनि तरफ़ां 164 जे बयान में सेकंड सिविल जज मीरपुर मां थियल जी अदालत जे रूबरू इहो बयानु रिकॉर्ड करायो हो त हिन क़त्ल केस में PPM ने ख़ालिद लुंड ऐं उनजा 2 पुट शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड मुलविस आहिनि। जन जे चवण ते इन्हनि जवाबदारनि तरफ़ां शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी खे शहीद कयो वियो आहे। हिन वक़्तु PPM ने ख़ालिद लुंड ऐं उनजे 2 पुट जेके आहिनि उन्हनि जी कच्ची ज़मानत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत तरफ़ां थियल आहे। गुज़िरियल ॿुधणी ते ॿिन्हिनि जेके धुरियूं आहिनि PPM ने ख़ालिद लुंड ऐं शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जे वकीलनि तरफ़ां पंहिंजा दलील ॾिना विया, जंहिंखां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ थियो हो। अॼु इंतिहाई अहम ॿुधणी हिते घोटकी में रखियल हुई, जंहिंमें ॿई धुरियूं पहुतियूं हुयूं। मां जीअं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त ख़ालिद लुंड हिन वक़्तु वापसि रवानो थी वियो आहे, जॾहिं त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जा जेके वारिस आहिनि उहे अदालत में मौजूदु आहिनि। हिन क़त्ल केस जी ॿी जेकी अहम ॻाल्हि आहे त सिराज लाशारी जेको जांच ऑफिसर आहे उन तरफ़ां ख़ालिद लुंड खे 179 जे कानून तहत बरी कयो वियो आहे। उन में ग्राउंड इहो वरितो वियो आहे त ख़ालिद लुंड जेको आहे उहो उमिरि रसीदा शख़्स आहे, ज़ईफ़ आहे, तंहिंजे करे हू ही ॾोह नथो करे सघे। इन खां अलावा जेको सिराज लाशारी आहे उन तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त ख़ालिद लुंड जा तोड़े चाहे उन जा जेके मुंशी आहिनि या क़त्ल में जवाबदार ॼाणायल बरकत असगर ऐं अब्दुल्ला सां को बि राब्तो साबित न थी सघियो आहे। जॾहिं त सिराज लाशारी तरफ़ां इहो पंहिंजी जांच रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त PPM ने ख़ालिद लुंड जा 2 पुट आहिनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड उनखे चालान करण जेतिरियूं साबितियूं हिन केस में मौजूदु आहिनि। अॼु ॾिसणो इहो आहे त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत PPM ने ख़ालिद लुंड जी जेकी ज़मानत आहे उहा मंज़ूर करे थी, जेकी पक्की ज़मानत आहे उहा मंज़ूर थिए थी या रद्द थिए थी। उनखां पोइ सवाल इहो पैदा थिए थो त छा घोटकी पुलिस ऐं सिंध पुलिस PPM ने ख़ालिद लुंड खे गिरफ़्तार कंदी पुटनि समेत या न करे सघंदी। अॼु इहो सॼी जेकी कार्रवाई आहे उनजो लम्हा ब लम्हा तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। हिन वक़्तु घोटकी जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में 2 बजे ताईं जो वफ़क़ो आहे। 2 बजे हिन केस जो महफ़ूज़ थियल जेको फ़ैसिलो आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल क़द्दूस मेमून जी अदालत में ॿुधायो वेंदो।